हमेशा ईअं सम्झो त मलीर क़ुर्बानी जो बकरो रहियो आहे। हर गवर्नमेंट जी जेकी गवर्नमेंट अचे थी, ख़ासि करे जेकी मौजूदा गवर्नमेंट हिन वक़्तु रही आहे, उन मरीर ते हर हर ज़ाए सां ज़ुल्म कयो आहे। चाहे बेरिया टाउन जो मसइलो हुजे, चाहे लीज़ ज़मीन जो मसइलो हुजे, चाहे ॿिए मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट हुजनि, हर चकर सां मरीज़ जे मथां हिननि जेको सो नज़लो किरायो आहे। असां उन्हनि खे वाज़े तौरु ॿुधाइणु चाहियूं था, हीअ सॼी मरीज़ जी आवाम गॾु थी आहे। हर मक़्ते फ़िक्र सां हिते अॼु माण्हू जेके से आया आहिनि, उहे सभु ॿुधाइणु चाहियूं था त असां हिन मरीज़ ते तव्हांजो इन क़िस्म जा ज़ुल्म ऐं तशदुद जेके आहिनि उहे असीं करणु न ॾींदासीं। ऐं हमेशह जेको सो तव्हां हिननि खे मरीज़ खे निशानो बनाए रेती बजरी बि हितां खई थी वञे। असांजो हिते प्रोजेक्ट जेको हले पियो हिन वक़्तु मलीर एक्सप्रेस वे, तव्हां यकीन ॼाणो त जेकी मलीर जी रेती आहे उनखे जेको सो उन में जमा करे रोड बनाइनि पिया ऐं ॿाहिरां का बि हिकिड़ी शइ नथा आणनि। अॻे जेके डैम बनिया आहिनि उन्हनि ते बि असां तमामु जेको सो घणो एक्शन खयो, पर उहे डैम बि उन ई रेती में बनाया विया आहिनि जंहिं रेती खे स्टोरेज बनायो वियो आहे ब्रिटिश दौर खां वठी। त हिन में इहो स्टोरेज थींदो, हिन में पाणी जमा थींदो। इहे मरीज जे बागनि मरीज जा बाग हिन सुकी चुका आहिनि। असांजो बिजली जा जेके से हिननि जेको सो बोरान बनायो, बिजली बिलनि जेको सो तमामु कयो, पोइ बिजली हिननि जेको सो ॾेई छॾी प्राइवेट उन्हनि जाके। हिन वक़्तु जेके मरीज जा बाग आहिनि सो असांजो एहतियात इहो ई आहे त असां बार बार तव्हांखे जेको सो मरीज ते ज़ुल्म करणु न ॾींदासीं।